तहसील गढ़ी खैरो इस जदीद दौर में भी तमाम तर बुनियादी सहूलियत से महरूम है, जहाँ पर 14 साल से लेकर अभी तक वाटर सप्लाई स्कीम बहाल ना हो सका। यहाँ पर पानी ना होने की वजह से मुख्तलिफ़ बीमारियों में जो आवाम है वो मुब्तला होती जा रही है। इस हवाले से शहरियों का कहना है कि तालको गढ़ी खैरो वॾी आबादी रखंदड़ तालको आहे, जंहिंमें तमाम तर बुनियादी सहूलियतुनि खां हितां जी आवाम महरूम लॻी पई आहे। उन्हनि सहूलियतुनि मंझां वाटर सप्लाई उहो बि हिते गढ़ी खेरे में हिन वक़्त ताईं बहाल नाहे थी सघियो। हितां जा रहवासी तक़रीबन पैसा भरे करे हितां खां 2 खां 3 किलोमीटर परे बाहि ते पाणी वठण ते मजबूर आहिनि। हितां गॾा गॾा रक्शे जे ज़रिए वञी करे सैफुल्ला शाह ऐं हैदर शाह बुखारी उते वञी करे पाणी भरण ते मजबूर आहिनि। ऐं काफ़ी असांजा अहिड़ा ग़रीब गुरबा घर आहिनि जेके ग़रीब बाहि ते पाणी बि नथा वठी सघनि, त उहो खारो पाणी हितां जो वापराइण ते मजबूर आहिनि, जंहिंजे सबब खां हितां जी आवाम में, हितां जा नंढा ॿारनि में अक्सर अव्हांखे बीमारियूं मिलंदियूं, जंहिंमें हेपेटाइटिस वग़ैरह आहे। असां लिहाज़ा आला हुकाम खां इहो मुतालबो था कयूं त असांजे शहर गढ़ी खेर खे वाटर सप्लाई जी स्कीम ॾिनी वञे। सैलाबाई फसाद में शहर गढ़ी खेरो चा आफ जेको है न किलत जेको बीधा हुआ अंटी मौजूद है। एरा जेको आवा फुरखने को तो मर्दों ने गाड़ो गाड़ो सारा अंबर काफ़ी अंबरा रोगों आवा फुरखने को ना एरा वाटर सप्लाई दे को सहूलत ना गवर्नमेंट सिंधा छे अपील है तो वाटर सप्लाई सहूलत दें। शेरा समय तो जेको बीमारी है जड़ से हम आफा से गिर भी एरा हेपेटाइटिस बी वगैरह दुई बीमारी तो हम आफा से गिर भी तैं करे मां गवर्नमेंट सिंधा हवे अपील करो तो एरा वाटर सप्लाई सहूलत दें ऐं आफ सहूलत एरा हमें लाजमी है जी मर्दों ने बीमारियों से बचो सकों। वश न्यूज़ से बात करते हुए शहरियों का कहना था कि इस जदीद दौर में भी हम वाटर सप्लाई जैसी सहूलत से महरूम हैं। उन्होंने हुकूमत से मुतालबा किया है कि हमें जल्द अज जल्द वाटर सप्लाई स्कीम बहाल करवा के दी जाए। कैमरा टीम के साथ नूर जमाली, वश न्यूज़, गढ़ी खैरो।